नाज़िम में तरफ़ अवां खे ॿुधाईंदा हलूं त सांगड़ में मौसीकार ख़ान साहब मेरो कोरोना वायरस खां पोइ लंघर कटण ते मजबूर आहे। तफ़सील एडी कुंबर जी रिपोर्ट में। फन जी दुनिया में हुआ त सिंध में वॾा शाहकार नाला ॿुधा ऐं ॾिठा विया आहिनि, जिन सुर ऐं साज़ वसीले पंहिंजो ऐं मुल्क जो नालो रोशन कयो आहे। सांगड़ ज़िले जे पुठिते पियल इलाइक़े कंडियारी सां वास्तो रखंदड़ सिंध जो नाले वारो मूसीकार ख़ान साहब मेवो फ़कीर भट्ट मशहूरु बाजे नवाज़ ऐं बाजे जो बादशाह पिणु सॾियो वेंदड़, जॾहिं सुर ऐं संगीत लाइ बाजे ते अंगरियूं रखंदो आहे त संदसि अंगरनि जी हरकतनि सां सुरनि जा आलाप निकिरंदा आहिनि त ॿुधंदड़नि ते वजत तारी थियो वञे। ख़ान साहब मेवो फ़कीर भट्ट 10 सालनि जी उमिरि में हो त खेसि सुर ऐं संगीत ॿुधण ॻाइण ऐं वॼाइण जो शौक़ु रखंदो हो। रागी त न थी सघियो पर बहितरीन मूसीकार ॾेह तोड़े परॾेह में मशहूरी माणे चुको आहे। ख़ान साहब मेवो फ़कीर भट्ट मुल्क जे नाले वारनि रागिन मैडम आबदा परवीन, हुमेरा चन्ना, समीना कंवल, माई धाई, उस्ताद शफ़ी फ़कीर, रजब फ़कीर, रफ़ी फ़कीर समेत ॿियनि केतिरनि ई रागिन सां मुल्क जे कुंड कुर्छ समेत ॿियनि मुल्कनि में बि पंहिंजे अंगरनि जे करतब सां सुर आलापे चुको आहे। बाजे जे बादशाह ख़ान साहब मेवो फ़कीर भट्ट आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सुर ऐं संगीत जी दुनिया समुंड जीअं आहे। नंढो बहिर केतिरो आहे, सतनि सॼी इल्म मौसीक़ी आहे, 7 सुरनि में समायल आहे, जेके 7 सुर आहिनि। उन्हनि मंझि सॼी दुनिया जी मौसीक़ी अॼु ताईं ॾींहों ॾींहुं नवाण थी अचे। सुर उहे 7, को छा पियो करे, को छा पियो करे, को कंहिं महिल नई शइ अचे भई, माना खुटण वारी ॻाल्हि न आहे, जीअं सामुंड आहे। माना तक़रीबन 10 सालनि जी उमिरि खां जीअं मूंखे होश आयो त इन ई कम जे इन फन जे सिस्टम में आयुसि। जी दुनिया तक़रीबन ऐं इलाही मुल्कनि में वियो आहियां, ऐं अॻ में ज़िक्र करे चुको आहियां त हिंदुस्तान, दुबई, ओमान, साईं अमरीका, लंडन, तुर्कस्तान, खोड़ सारा मुल्क घुमियासीं, इलाही कुझु घुमियासीं। पर असांजो जेको सिंध में मज़ो आहे न साईं, असांजी सिंध ॾाढी महिमान नवाज़ आहे ऐं ॾाढी सिंध असांजी हसीन आहे। सिंध जी असांजी मिटी अहिड़ी ख़ुशबूदार आहे, सो असांखे किथे ई अहिड़ी ख़ुशबू ई नथी अचे। आलमी वबा सबबु कारोबार सां गॾोगॾु राग ऐं रंग जूं महफ़िलूं बि बंदि आहिनि। तंहिं करे रागी मूसीकार साज़िंदा फ़क़ाकशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। सिंध सकाफ़त खाते पारां अटे में लूण बराबरि कुझु रागिन ऐं मूसीकारनि जी सार त लधी वई, पर इन महांगाई जे दर्दनाक दौर में राग जी दुनिया में रहंदड़ रागी मूसीकार साज़िंदा पिणु परेशान आहिनि। वफ़ाक़ी ऐं सिंध हुकूमत खे घुर्जे त हिननि जी सार लहे त जीअं ही ॾुखे दौर में सुखी ज़िंदगी गुज़ारे सघनि। कैमरामैन खाकी उस्मान सां गॾु एडी कुंबर, आवाज़ टीवी सांगड़। नाज़िम हीअं वक़्तनि जूं ख़बरूं, वरी ख़बरुनि में अपडेट्स लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट awaztv.tv।